कंडियारो भरसां छंडण मोरी वटां नामालूम हथियारबंद पोरियत गुलाम मुर्तज़ा पंवर खां हथियार जे ज़ोर ते रोक रक़म मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। ॿिए पासे लुंड मोरी वेझो नामालूम गोरू ॻोठाणे शबानी मंगरियो खां मोटरसाइकिल फुर कंदे फरार थिया। जॾहिं त शहबाज कॉलोनी में क़ाइम करियाना जे दुकान जा ताला तोड़े नामालूम चोर लखे रुपया चोरी करे विया। शहरनि एसएसपी नौशेरो फेरोज़ खां मुतालबो कयो त टिनी वाक़िअनि जो नोटिस वठी शहर में अमन जी सूरतहाल खे बहितर कयो वञे। उदेरोलाल में बदमनी सबब ॻोठाणनि तरफ़ां एसएचओ उदेरोलाल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते ॻोठाणनि चयो त ॻोठ हमीद बालादी में 2 ॾींहं अॻु नामालूम चोर मस्जिद जी बैटरी चोरी करे विया। ॻोठाणनि तरफ़ां चोरनि जी निशानदेही करण बावजूदि पुलिस चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई आहे, जंहिं सबब गुज़िरियल राति चोर मस्जिद जी पाणीअ वारी मोटर चोरी करे विया। हुननि एसएसपी मटियारी खां मुतालबो कयो त चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मस्जिद जो चोरी थियल सामान वापसि करायो वञे। लम्स कैंपस ठठो जे शागिर्दनि तरफ़ां बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी मुख्य गेट आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। शागिर्द अॻवान हादी पली ज़ुल्करनैन खोसो ऐं ॿियनि चयो त साल 2024 में क़ाइमु थियल कैंपस अंदरि हिन वक़्त ताईं क्लासरूम, हॉस्टल, लेबॉर्ट्री ऐं पाणीअ जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि। जाइज़ मुतालबनि ते आवाज़ उथारण खां शागिर्दनि जूं दाख़िलाऊं रद्द कयूं पियूं वञनि। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त जाइज़ मुतालबा पूरा न कया विया त एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। देरकी में पुलिस पारां सहाफ़ियुनि ऐं शागिर्दनि ते तशद्दुद करे सननि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं कराची जे सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे क़त्ल करण ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि समेत सहाफ़ी अॻवाननि तरफ़ां मीरपुर मातेलो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त सनअती इदारनि जी इंतिज़ामिया जी चुर्च ते ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस शागिर्दनि ऐं सहाफ़ियुनि मथां सख़्तु तशद्दुद करे केस दाख़िल कया, जेको अमल इंतिहाई गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी आहे। सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि चयो त शागिर्द मुल्क जो मुस्तक़बिल ऐं सहाफ़ी पोरियत आवाम जो आवाज़ आहे। उन्हनि ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ा केस फौरी तौर ख़त्म करे शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे। कानपुर महर वेझो वाहिदिनू स्टॉप वटि नामालूम गाॾीअ जी टकर सबब गढ़वासी नौजवान भलू मेघवाड़ फोत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।